करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे फ़लाह आख़िरत। आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, ही प्रोग्राम केतिरनि सालनि खां असां हलायूं पिया ऐं हर प्रोग्राम में नऊं टॉपिक आणियूं था, पर उन जो तालुक़ु क़ुरान सां आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस सां। असां टियों टॉपिक त आहे ई कोन। उन खां अलावा ही जेके तव्हां प्रोग्राम ॾिसो था, इहे यूट्यूब ते इहे अपलोड थियनि था मुंहिंजे नाले ते शफ़ी मोहम्मद लाखो। तव्हां लिखंदव त तव्हांखे सभु प्रोग्राम मिलंदा। के उर्दूअ में आहिनि, के अंग्रेज़ी में आहिनि, के सिंधीअ में आहिनि। अॼु जेको आहे सो मां मौज़ू खयो आहे अल्हम्दुलिल्लाह। असल में अल्लाह ताला जेको इंसान खे पैदा कयो आहे न धरतीअ ते, उहो असांखे पैदा करण जो मक़सदु इहो आहे त हू हिकिड़ी अहिड़ी मख़लूक ठाही अथसि जंहिंखे हुन आज़ादु करे छॾियो आहे। आज़ादु इन सेंस में त अक़ुलु ॾिनो अथई, सम्झ ॾिनी अथई त ॾिसां त ज़िंदगी कीअं गुज़ारिनि था। मां जेको क्रिएटर आहियां, मां जेको काइनात ठाही आहे, मूंखां मुतासिर थियनि था, नथा थियनि। जे मुतासिर थियनि था त छा मुंहिंजो थोरो मञनि था या मूंखे विसारे था छॾनि। इहे जेके सॼियूं ॻाल्हियूं आहिनि, इन लाइ इंसान खे अलाह साईं पैदा कयो। बाक़ी अलाह जी जेका ॿी मख़लूक आहे, उनखे त ऑप्शन ई कोन्हे को सुठी शइ करण जो या बुरे शइ करण जो, सवाइ इंसाननि ऐं जिननि जे। जिननि में वरी हिकिड़ो अहिड़ो ग्रुप आहे जंहिं त शुरूअ खां ई चई छॾियो आहे त असां सुधरंदासीं कोन, ऐं जेको आहे सो तव्हां हिन इंसान खे पैदा करे हिनखे एॾी इज़त ॾेई तव्हां असांजी हक़ तलफ़ी कई आहे, अलाह खे चवनि था। तंहिंजे करे असां ही जेके तो हिनखे पावर ॾिनो आहे त सुठा थियनि या बुछड़ा थियनि, इन में असां सां शामिलु थींदासीं, इनखे असीं बुछड़ो कंदासीं ऐं तव्हांजा नाशुकरा थींदा। अलाह ताला चयो ठीकु आहे, तव्हांखे मोकिला, पोइ आऊं बि वरी इन तव्हांजे इन तोड़ में हिननि खे मां हिकिड़ो किताबु ॾींदुसि। जेकॾहिं हिनखे ही पढ़ी ऐं ज़िंदगी गुज़ारींदा त उहो तव्हां खां बची वेंदा। ऐं हिन किताब में अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात बि आहिनि। अलाह ताला सिधो सऊं इन क़ुरान में असां सां ॻाल्हायो आहे ऐं प्लस कुझु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके सही हदीसूं उहे बि असां ताईं पहुतलियूं आहिनि। त अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अल्हम्दुलिल्लाह। इन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त शुरू था कयूं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अफ़ज़ल ज़िक्र जेको आहे, अफ़ज़ल ज़िक्र उहो आहे ला इलाहा इल्लल्लाह। माना त अफ़ज़ल ज़िक्र इहो आहे त इहो अक़ीदो रखणु ऐं इन अक़ीदे ते ज़िंदगी गुज़ारणु त सभु कुझु नफ़े नुक़सान जो मालिक अलाह आहे ऐं अलाह ताला पंहिंजा पावर कंहिंखे विरहाया कोन्हनि के। अलाह ताला पंहिंजो को अहिड़ो असिस्टेंट कोन मुक़ररु कयो आहे जेको अलाह जे तरफ़ां असांखे नुक़सानु ॾिए, असांखे फ़ाइदो ॾिए। माना हू डायरेक्टली हिन दुनिया जे सिस्टम खे हलाए थो। इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु। तंहिंजे करे इहो जेको कॉन्सेप्ट हिंदू भाउरनि जो आहे त हुननि बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं लॻायूं आहिनि, छाकाणि वटि क़बरूं कोन्हनि। त इहे जेके मूर्तियूं हुननि जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं आहिनि, हुनजो अक़ीदो आहे त जेकॾहिं असीं मूर्तीअ जे आॾो वञी बीही हुन सां ॻाल्हायूं था त इहा मूर्ति जेका असां मोबाइल वांगुरु कमु करे ऐं जेको आहे बुज़ुर्ग शख़्सियत आहे हिंदुनि जी, उहा भॻवान वटि वेठी आहे त उन ताईं आवाज़ु मूर्ति पहुचाईंदी, उहो वरी भॻवान खां सिफ़ारिश करे असांखे कमु कराए ॾींदो। इहो कॉन्सेप्ट हिंदुनि जो आहे। तंहिंजे करे असांजो घणे भाङे पाकिस्तान में या हिंदुस्तान में जेको इस्लाम आहे हिंदुआणो थी वियो आहे। माना जेके बि क़ुर खां हटियल हरकतूं असीं कयूं था, सभु असां हिंदुनि खां वरितियूं आहिनि। तंहिं ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। चई ॿिया जेके वणेव सो कयो, पर जेको अफ़ज़ल ज़िक्र आहे त सभु कम अलाह जे हथ में आहिनि। अलाह जो को पार्टनर कोन्हे को, असांजे दिलनि जे राज़ खे ॼाणे थो। इहो आहे ज़िक्र जेको सभ खां वॾो ज़िक्र आहे। जेकॾहिं तव्हां इन्हीअ खे चंबड़ी पओ त बाक़ी ॿियूं शयूं मामूली आहिनि। ऐं अफ़ज़ल दुआ
ऐं सभ खां बहितरीनु दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह, अलाह ताला जो कर्ज़ु अदा करणो। कहिड़ो आहे अल्हम्दुलिल्लाह? माना अलाह साईं तुंहिंजी तारीफ़ आहे, यानी शुकुरु अलाह साईं तुंहिंजो। हे जेको असीं पाणी पियूं था इन जी क़ीमत आहे अल्हम्दुलिल्लाह या शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, ॻाल्हि साॻी आहे। त इहा जेका असां शइ अलाह जूं नेमतूं इस्तेमालु कयूं था उनजी हिते जो हिते असांखे उधर न आहे करणी, पेमेंट ॾियणी आहे, ऐं उहो आहे अफ़ज़ल दुआ अल्हम्दुलिल्लाह। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ में अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अल्हम्दुलिल्लाह। अलाह ताला फ़रमाए थो कुल अल्हम्दुलिल्लाह, चए थो तव्हांखे चवणु खपे न त अलाह साईं तुंहिंजी तारीफ़ आहे, वाह जो कमु कया अथई, चई इन लाइ त मूं तव्हांखे पैदा कयो आहे। चए थो स यूरीकुम आयाती, बाक़ी ज़िंदगीअ में इन अल्हम्दुलिल्लाह खे जस्टिफाए करण लाइ तव्हांखे अहिड़ियूं शयूं ॾेखारियूं वेंदियूं, पर तैरफ़ून हा जो तव्हां अलाह खे सुञाणे वेंदव त अलाह हीअ कुदरत ठाही आहे, ऐं पोइ चवंदव अल्हम्दुलिल्लाह मजबूरी। ॾिसो न का चङी शइ ॾिसो था छा चवंदा आहियो, वेरी गुड, वाह वाह, साईं वाह जी ठाही अथई, का तस्वीर, का कुर्सी, को कोट, पलंग। चए थो वमा रब्बुक बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून, माना अलाह तव्हांखे मॉनिटरिंग करे पियो थो, तव्हांजे ज़रे ज़रे शइ जी हू रिकॉर्ड रखे वेठो, तंहिंजे करे अलाह गाफ़िल न आहे जेको कयो था। मिसाल तौरु हीउ नंढिड़ो ॿारु आहे, ॾिसो हीउ पाण पंधु थो करे न, हाणे पाण हले पिए थो, माना हीउ बैलेंसिंग पाण थो करे। तव्हांखे ख़बर आहे त इंसान जा पेर सफ़ा नंढा आहिनि, इहे पेर क़ाबिल ई कोन्हनि के जो तव्हां हुन ते सिधो बीही सघो, छो त साइज़ नंढड़ी आहे, ऐं पर इन्हनि खे बैलेंस थी रहियो आहे। ऐं बैलेंस केरु थो करे? हे जेको कननि में रिंग आहे असांखे पियल, इन में पाणी पियल आहे, उहा रिंग फिरे थी कंप्यूटर वांगुरु, त पोइ असां बैलेंस थी था वञूं। जीअं हे ॾिसो हिकिड़ो माण्हू रसे ते हले थो त लठ खईं अथई न, इहा बैलेंसिंग जे लाइ आहे। हाणे असांजी बैलेंसिंग केरु थो करे? असांजी बैलेंसिंग ई इंसान जो ब्रेन, जो कंप्यूटराइज़ ब्रेन आहे, कननि में जेके रिंगूं लॻियलूं आहिनि इहे बैलेंस थियूं कनि। त इन ॾिसी सिस्टम खे त अलाह साईं नंढिड़ो ॿारड़ो आहे, हिन खे लठ बि कान्हे हथ में, कीअं हले थो, त इन ते अलाह जी तारीफ़ थींदी अल्हम्दुलिल्लाह। ऐं कंहिं बि इंसान खे ॾिसूं था, नंढड़ा ॿार आहिनि, मोनालीज़ा आहे, अलाह ताला इंसान जा ॿारनि जूं कीअं अखियूं ठाहियूं आहिनि, त इन्हनि जी क्रिएशन खे ॾिसी त कीअं हिकिड़े पाणीअ जे फुड़े मां ऐं वधी 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 अहिड़ा सुहिणियूं शिकिलियूं ठहियूं आहिनि, त इन ते चइबो अल्हम्दुलिल्लाह। या वरी तव्हां नेचर में वेंदव ॿाहिरि, अलाह जूं सीनरियूं ॾिसंदव, उनजा बाग़ ॾिसंदव, उनजा चश्मा ॾिसंदव, वरी बदकूं ॾिसंदव, पखी ॾिसंदव, त अलाह जी डिज़ाइन खे तव्हां मुतासिर थी चवंदव अल्हम्दुलिल्लाह, माना वेरी गुड, साईं वाह जो कमु कयो थी, वेल डन अलाह साईं, वाह वाह, ज़बरदस्त। लेकिन अलाह फरमाए थो त इहे त मां सभु शयूं तव्हां सां कयां पियो थो। चए थो इन रब्बक लज़ू फज़लिन अलन्नास, अलाह त चए थो त मां अलाह जो रब तव्हांजे मथां फज़ल पियो थो करे, तव्हांखे अखियूं ॾिनियूं अथई, तव्हां ॾिसो त कीअं अखियुनि सां तव्हां ॾिसो था, वरी ॻाल्हाइण जो ॾिनो अथई, यानी अलाह ताला त इहो फज़ुलु तव्हांजे चौधारी पखेड़े छॾियो आहे। हेॾे बि निहारींदव त अलाह जी तारीफ़ करणी पवंदव, मथे निहारींदव अलाह जी तारीफ़। चए थो वलाकिन अक्सरुम ला यशकुरून, पर अक्सरियत 90% माण्हू इहे अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि वांगुरु निहारनि था, ऐं तंहिंजे करे हू अलाह जे इन कारीगरीअ खां त मुतासिर थियनि ई कोन था। हो त चवंदा मिड़ई दुनिया जो दस्तूर हले पियो थो, हा माण्हू ईअं ई ॼमंदा आहिनि, वलाकिन अक्सर हम ला यशकुरून, अक्सर माण्हू अलाह जो शुकुरु कनि कोन था। हालांकि रब साईं छा थो चए, वयस्तअज़न रब्बुकुम, अलाह ताला इहो गुरु क़ुर में ॾेखारियो आहे, अलाह ताला क़ुर में ॾसियो आहे ऐं ऐलान करायो अथई लैन शकरतुम, जे तव्हां अलाह जो शुकुरु कंदो, माना पेमेंट कयो, पाणी पियो त पोइ चओ शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, जे चयव त अलाह तव्हांखे इहो पाणीअ जी तव्हां अलाह साईं खे पेमेंट करे छॾी। हाणे तव्हांजे ओधर कान्हे अलाह जी, पर जेकॾहिं अलाह जूं नेमतूं खाईंदव, अलाह जूं मच्छूं खाईंदव, अलाह जा ॿार तव्हां वटि अचनि था उन्हनि खे ॾिसंदव, नंढड़ा ॿार जेके तव्हांजे घर में पैदा थियनि था, इन्हनि ते जे अलाह जो शुकुरु न कंदव त ओधर थी, ऐं जे ओधर तव्हांजी वधी वई ऐं मरी वियो ओधरूं करे अलाह सां, त इहे तव्हांजा नेक अमाल जेके आहिनि, नेकियूं उन मां उहो पैसा खणंदो। पर जे ॾींदा वेंदव त पोइ जेको आहे सो अलाह ताला तव्हांखे वधाईंदो। हाणे ॾिसो न हिकिड़े दुकान ते असीं ओधर ते सौदो था खणूं, त सौदो खणंदासीं त ज़ाहिर का हद ईंदी त चवंदो दुकान वारो बाबा पोयां पैसा त ॾियो, मां छाजो तव्हांखे ॾियां। हिते रब चए थो वइस्तअज़न रब्बुकुम, अलाह ताला इहो ऐलान करायो आहे, लैन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जे शुकुरु कंदा ईंदो त अञा बि वधाईंदोसां। अलाह चवंदो हे त ओधर ई कोन थो करे, पाणी थो पीए चए थो शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, मानी थो खाए चए शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, वरी अखियुनि ते गौर थो करे चए थो शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, वरी पंहिंजे सिहत ते गौर थो करे चए थो शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, त अलाह चए थो ओधर ई कोन थो करे, ॾियोसि वधायोसि, पोइ रिज़्क़ बि वधंदो, तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी,
वलैन कफ़र तूं, बाक़ी जे ओधर कंदा वेंदव ऐं कुफुर कयो माना ओधर कंदो, हिते माना हले पई थी जेको शुकुर न करे, कफ़र तुम जो माना नाशुकरा थींदव, इन अज़ाबी लशदीद, पोइ त पास कोन थींदो, पोइ त तव्हांजी जेके नेकियूं कॾहिं कयूं बि हूंदव त उन मां सां माइनस करे अलाह पंहिंजो कर्ज़ु खणंदो पहिरीं। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे सही मुस्लिम में त अजबन ले अमिर मोमिन, चए थो जेको अलाह जे हिन क़ुर खे, हिन कोर्स जे किताब खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झी पढ़े थो ऐं इन जे नतीजे में मोमिन थी थो वञे, त पोइ चए थो इन मोमिन ते त अजीब अजब आहे, माना वाह जो मोमिन आहे। इन अमर हू कुल हू ख़ैर, छो त हीअ कोर्स मां पढ़ी ऐं इन तां अमल करे थो, तंहिंजे करे हुनजी हर अमल में ख़ैरु हूंदो ऐं हुनखे मार्कूं मिलंदियूं हूंदियूं, निगेटिव न पॉज़िटिव। लई सज़ा कले अहदन इल मोमिन, मोमिन खां अलावा इहा जेका शइ कंहिंखे कान थी मिले। मोमिन जेको हिन खे सम्झी पढ़े थो, इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो, त पोइ इहा शइ इन खे मिले थी, ॿिए खे नथी मिले। ऐं छा शइ आहे हिनखे थी अचे, इन असाबत हू सर्रो शकर, जॾहिं बि हिन खे का नेकी मिले थी, का इज़त मिले थी, को रिज़्क़ वधी मिले थो, सिहत मिले थी, त शुकुर थो करे, फ़कान ख़ाइरन लह, इन में बि कमाए थो वञे, कामयाबु आहे, पंहिंजो जेको आहे कमाल आहे हिन शख़्सियत जो। इन असाबत दर्रो, पर जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे थी त सबर, त मुड़ुसु माण्हू थी हुनखे मुंहुं थो ॾिए, फ़कान ख़ैरु लह, त इहो बि हुन लाइ बहितर आहे। त इहो आहे हिकिड़े मोमिन जो जंहिं ते अरब नबी करीम सां फरमायो त अजब आहे हिन मोमिन ते, त हर हाल में मार्कूं पियो थो खणे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो फलिल्लाहिल हम्दु रब्बि समावात वल व रब्बिल अर्द व रब्बिल आलमीन, चए थो त ॾिसो न, तव्हां ॾिसो त अलाह साईं ज़मीन आसमान कीअं पैदा कयो आहे। ज़मीन हवा में बीठी आहे, न को रसो अथसि न को थंभु अथसि, सिज चंड तारा ईअं टंगिया बीठा आहिनि, एॾो वज़न अथनि जंहिंजी का ॻाल्हि कान्हे का, ऐं इहो सॼे आलम खे पैदा कंदड़ रब आहे। त पोइ त अहिड़े रब जी तारीफ़ त हक़ु आहे न, त पोइ वरी शुकुरु कजे। ऐं जेको आहे सो शाह लतीफ़ हिन 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 आयत खे छा खयों आहे, चए थो त रे थंभे रे थूणे छपर तूं छा आहे, माना न अथसि थंभ, न अथसि का रसी ॿधल अथसि, हे छपर जेको आसमान माना काइनात छा आहे, तो हिनखे छांए छॾियो आहे। तंहिंजे करे अॻिते चवे थो त कुॼाड़ो कहाँ आहे, हेॾो तूं कारीगर आई, तोखे मां छा हाल अहिवाल ॾियां, तोखे मालूम सभु को, तोखे त सभु जी ख़बर आहे, मुंहिंजे अंदर जी बि ख़बर आहे, कमाल करे छॾियईं न इहो छा सभु। ब्रेक था वठूं, ब्रेक खां अॻिते प्रोग्राम जारी करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फला आख़िरत में भलीकार अॼु हले पियो मौज़ू अल्हम्दुलिल्लाह। इन जे बारे में अक़वाल आहिनि, हाणे मां इहो कंफर्म न करे सघियो आहियां त हीअ हदीस आहे या कंहिं आलिम जा अक़वाल आहिनि, पर ॻाल्हि सभु सची आहे। चए थो माज़ा तारिफ़ अन अल्हम्दुलिल्लाह, चए थो तव्हांखे ख़बर आहे त अल्हम्दुलिल्लाह जो पावर छा आहे, अल्हम्दुलिल्लाह जो सीक्रेट छा आहे, अल्हम्दुलिल्लाह अलाह खे छो थो वणे, ऐं अलहम्द माना अलाह ताला जी थैंक यू करणु, अलाह जो हमद करण मां फ़ाइदा कहिड़ा आहिनि, कीअं अलाह रिज़्क़ वधाए थो, कीअं अलाह बीमारियूं दूरि करे थो। चई उन जी ॿुधो ॻाल्हि, चए थो अरबीअ में आहे, चए थो अवल कलमतुल क़ाइल आदम, चई अल्हम्दुलिल्लाह जो पहिरियों लफ़्ज़ आदम अलैहिस्सलाम जे वात मां निकितो, जॾहिं अलाह हिन खे रूह फूकियो, यानी जीअं ई हिन खे रूह फूकियईं, जिस्म त अॻे ई ठाहे छॾियो हुअईंसि, जीअं ई हुनखे रूह फूकियईं त जीअं जाॻियो, त पहिरियों लफ़्ज़ जेको ज़बान मां कढियो थो, चए थो अल्हम्दुलिल्लाह। वरी ॿी शइ अवल कलमतुल फिल क़ुरान, हिन क़ुरान पाक में जेकॾहिं तव्हां खोलींदो शुरूअ में, त सभ खां पहिरियों जेको पहिरियों लफ़्ज़ अचे थो क़ुरान शरीफ़ में इजो, हे सूरह फ़ातिहा, छा थो अचे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, माना क़ुरान शरीफ़ जो पहिरियों जुमिलो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं वरी थो चवे त अफ़ज़ल दुआ, सभ खां बहितरीनु दुआ जेका आहे उहा आहे ईअं चवणु अल्हम्दुलिल्लाह, माना दुआ था कयूं अलाह खे, अलाह साईं वाह वाह, अलाह साईं कमाल आहे, अलाह साईं ज़बरदस्त, इहा तारीफ़ आहे अलाह जी, इहा दुआ आहे। उन खां पोइ अफ़ज़ल नास यौमल क़ियामत हामिदून, छा आहे त क़यामत जे ॾींहं ते
अफ़ज़ल नास माना कामयाब पास थींदड़। हे पेपर आहे न, हिन क़ुर पाक में 4 पेपर थियनि था, 4 पेपर, ऐं उहो सूरत अल असर में चइनी जा टाइटल मिलियनि। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, चए थो पास नापास थींदड़ वारा वेंदा खसारे में, इल्ल लज़ीन सवाइ वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ल लज़ीन आमनू। पहिरीं त ईमान जो चैप्टर आहे, हुन में तव्हांखे पास थियणो आहे। व अमिलु सालिहात, ऐं ॿियो आहे वरी हिन क़ुर मुताबिक़ नेक अमल करणा आहिनि, 2 चैप्टर। व तवासौ बिल हक़, माना हिन क़ुर हिकिड़ो निज़ाम थो क़ाइमु करणु चाहे, जंहिंखे हक़ जो निज़ाम कजे थो, इन लाइ जमायत ठाहिणु, इन लाइ हिक ॿिए खे नसीहत करणु। व तवासौ बिसब्र, ऐं पोइ हुन निज़ाम खे क़ाइमु करण लाइ तव्हांखे तकलीफ़ ईंदी, तव्हां ते लड़ायूं थींदियूं, त वतवासौ बिल हक़, त उन हक़ खे सहण जे, ऐं वतवासौ बिसब्र, सब्र माना बहादुरीअ सां अलाह जो निज़ाम क़ाइमु करणु। 4 पेपर आहिनि, 4 पेपर इन जा कंटेंट्स या इन जा जेको मवाद आहे हिन क़ुर में, यानी 4 पेपरनि जो। तंहिंजे करे अफ़ज़ल नास माना अफ़ज़ल नास बहितरीन इंसान, अफ़ज़ल इंसान जेके 4 पेपरनि में पास थी वञनि था यौमल क़ियामत, उहे आहिनि जेके कंदा अल हामिदून, जेके अलाह जी हर वक़्तु तारीफ़ कंदा हुआ। फ़रासिल जन्नत, जन्नत जो जेको ॿूटो आहे, बेहा ख़िताम दुनिया वल आख़िरा तुकाल इंदल फ़रह, त जेकॾहिं इंसान खे ख़ुशी आहे तॾहिं बि चवंदो अल्हम्दुलिल्लाह, ऐं व इंदल हज़न, ऐं जेकॾहिं ॾुख में आहे तॾहिं बि चवंदो अल्हम्दुलिल्लाह। वला कुल हाल, हर हाल में इहो चवंदो अल्हम्दुलिल्लाह। त इहे आहिनि हामिदून, इहे अफ़ज़ल नास इहे आहिनि। तंहिंजे करे हे चए थो अल्लाहुम्मा, ए मुंहिंजा रब साईं, लकल हम्द, तुंहिंजी हर वक़्तु तारीफ़ आहे, हत्ता तरदा, मां चवंदो रहंदुसि जेसिताईं तूं राज़ी न थी वञी। लकल हम्द इज़ा रज़ईत, ऐं तुंहिंजी हम्द आहे तुंहिंजो जॾहिं तूं राज़ी थी वञी, ऐं लकल हम्द बाद रज़ा, ऐं तूं राज़ी थियण खां पोइ बि अलहम्द चओ त मां जन्नत में वञी तुंहिंजी तारीफ़ कंदुसि। इहो आहे एटम बम इंसान जो अल्हम्दुलिल्लाह चवणु। रब साईं फरमाए थो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जी तारीफ़ आहे, उनजो हम्द आहे, अल्लज़ी, जंहिं ख़लक़ समावात वल अर्द, जंहिं हिन सॼी काइनात खे पैदा कयो। आसान आहे पैदा करणु। हे ॾिसो धरती, रुगो ॾिसो त धरतीअ में छा रखियो अथसि, माखियूं रखियूं अथसि, गुल रखिया अथसि, दरिया रखिया अथसि, बर्फ़ूं रखियूं अथसि, वरी हीअ मिटी अहिड़ी ठाही अथसि, खाइण में त मिटी आहे, पर इहा मिटी जेका बुक में खणूं था, इहो हिन काइनात जो सभ खां वॾो अजब ख़ज़ानो आहे। हे बुक मिटीअ जो, जेकॾहिं इन में कणिक जो दाणो विझंदव त इहा मिटीअ जे अंदरि एॾा विटामिन शयूं जो कणिक निकिरी पवंदी, सलो जंहिंमें 100 दाणा। जोअर जो दाणो हिन बुक में विझंदव, जोअर निकिरी पवंदी, सरिया जो दाणो विझंदव, तेल निकिरी पवंदो। हीअ छा आहे? हीअ मिटी हिकिड़ी अजीब शइ आहे, जंहिंखे असां लताड़े वञूं था, पर हीअ अलाह जो ख़ज़ानो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जंहिं ज़मीन आसमान पैदा कयो आहे, वजअल ज़ुल्मात व नूर, ऐं पोइ ॾींहुं पैदा कयो अथई, राति पैदा कई अथई। तंहिंजे करे ॿियो माना आहे त हिन में इंसान बुराइयूं बि अलाह रखियूं आहिनि, त नेकियूं बि रखियूं आहिनि। सुमल लज़ीन कफ़रू बि रबिहिम यादिलून, पोइ जेके अलाह जी तारीफ़ नथा कनि, उहे वरी चवनि दादा हे ज़मानो हले पियो थो, कणिक पाणी पैदा थींदी, सभु कुझु, माना अलाह सां बराबरी था कनि, बराबरी था कनि अलाह जी, ऐं पोइ शिरक था कनि त हे फलाणो बि हीउ असांखे पुटु ॾींदो, हीउ फलाणो बि असांखे पुटु ॾींदो, केरु कोन ॾींदो, सभु कुझु अलाह जे हथ में आहे। ब्रेक वठूं था, पोइ इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। मौज़ू असांजो आहे अल्हम्दुलिल्लाह। इहो लफ़्ज़ छा आहे, इन जो पावर छा आहे, ऐं जेके माण्हू अलहम्द सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, इहे अलाह जे आॾो अफ़ज़ल न आहे। छो त हीउ अलहम्द करणु माना उन मालिक खे रिटर्न बैक करिणो आहे त अलाह साईं वाह जो कमु कयो अथई, अलाह साईं छा तो पाणी ठाहियो आहे, पियूं था प्यास लही थी वञे, अलाह साईं तो पाणीअ में अहिड़ी शइ रखी आहे जेका असांखे सिहत ॾिए थी, अलाह साईं अखियुनि जी तुंहिंजी ॾिनी अथई, तुंहिंजे लाइ हम्द कयूं था। इहो आहे अलाह खे मोट ॾियणु।
हिते असां गॾह कुता कोन्हियूं जो अलाह जूं शयूं खाई वरी ओघराई ॾेई सुम्ही पऊं लत ॾेई, न, असीं अलाह जा बाना आहियूं। मानी खाइण महिल बिस्मिल्लाह रहमान रहीम चवंदासीं, ऐं जॾहिं मानी खाई बसि कंदासीं चवंदासीं शुकुर अल्हम्दुलिल्लाह। इहा अलाह खे पेमेंट ॾियणी आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ऐं ख़ुशीअ में बि ॾियणो आहे, सिहत में बि अलाह जी तारीफ़ करणी आहे, ऐं ॾुख में बि अलाह खां ॿुआॾिणो आहे। हिकिड़ी क़ुर शरीफ़ में छा थो अचे, सूरत अल अनाम जी आयत नंबर 43, रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम फलौला इज़ जाअहुम बासुना। चए थो पोइ हिकिड़ा त माण्हू आहे जॾहिं मुंहिंजी तकलीफ़ थी पहुचे, जॾहिं आज़माइश ॼान थो हिन दुनिया में, तदर्रऊ त मूंखे पुकारनि न, ॿाॾाइनि। जीअं शाह लतीफ़ छा थो चए, चए थो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड कंदे न थिए। बाबा तोखे तकलीफ़ आहे, तुंहिंजे घर में बीमारी आहे, तो ते कर्ज़ आहिनि, त हे रुगो रिलीव जो सुतो पिए, उथ सुल्तानी सुहाग, माना हे तकलीफ़ूं दूर न थींदियूं, निंड सां कोन थींदियूं। तंहिं देरि अलाह थो चए फलो ला इज़ जाहुम बासुना, जॾहिं कंहिं वटि तकलीफ़ जॾहिं का पहुती आहे, तदर रहू त पोइ छो नथो मूंखे पुकारे, छो नथो मूंसां ॻाल्हाए, मां ॾिनी थमांसि, मां ई लाहे थो सघां, त झोली झले न, वेह तहजद पढ़े, निमाज़ूं पढ़ी, मुंहिंजे आॾो ॿाॾाए, मुंहिंजे आॾो मूंखां रोई घुरे, लेकिन अहिड़ो निभाॻो आहे वलाकिन कसत कुलूबहुम, पर दिलि अहिड़ी थी वई जहिड़ो पथर। माना अलाह ॾे त हुनजी ॻाल्हि वञे ई कान थी, वतंदो दरख़्वास्तूं ॾींदो वेंदो, घर में जहिड़ा कंदो, भांडा कंदो, दिला भञंदो कावड़ में, पर अलाह ॾे कोन मोटी खाईंदो, दिलि सख़्तु थी वई अथसि। उहा ज़यन लहुम शैतान मां कानू यामलून, इहे सभु शैतान हिन जी नेचर ई चेंज कराए छॾी आहे। शैतान सां यारी रखण जे करे, जुआ करण जे करे, ज़ना करण जे करे, गिलाउन करण जे करे शैतान ते ग़ालिब अची आहे, दिलि सख़्तु थी वई अथसि तकलीफ़ में। अलाह खे इहो माण्हू सड़ींदो ई कोन। शैतान हिन खे जेको सो पंहिंजो जेको कमु करे थो, इन खे चए थो वाह जो कमु आहे, छाजी ॿियूं ॻाल्हियूं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त पोइ अहिड़नि ज़ालिम जेके अलाह ताला जे नेमतुनि खां उनजो रिकग्नाइज़ नथा कनि, त पोइ इहे जेकॾहिं अॻिते हली ज़ुल्म कनि था, त पोइ अलाह साईं छा थो चए, फ़कुते दाबिरुल क़ौमिल लज़ीन ज़लमू, पोइ अहिड़नि ज़ालिमनि जी अलाह पाड़ कटे थो छॾे। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, हम्दु आहे रब्बिल आलमीन जो। अलाह ताला फरमाए थो त अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी वहब ली अलल किब्र इस्माईल व इसहाक़। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं सफ़ा झूर बुज़ुर्ग थी वियो, पोड़ो थी वियो, त अलाए दिलि में छा थियुसि, ऐं अलाह खां पुटु घुरी वरितईं। त जॾहिं ॼावसि त चए थो अल्हम्दुलिल्लाह, वाह साईं अलाह साईं, छा तुंहिंजी तारीफ़ कयां। अल्लज़ी जंहिं बि हबली अलल किब्र, मां झूर पोड़ो थी वियो, जंहिंमें ॿार जो पैदा करणु फिज़िकली मुमकिन कोन हो, तो मूंखे ॾिनो इस्माईल, वरी पोटो इसहाक़ अलैहिस्सलाम। त असांखे थो चवे ॿुधो ॿुधो, चए थो इन रबी, कन खोले ॿुधो, मुंहिंजो रब लसमी दुआऊं ॿुधे थो। तंहिंजे करे मां शाह लतीफ़ खे कीअं इन लाइ ॻाईंदो आहियां, जो छा थो चवे, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मङा, कमाल करे छॾियो अथसि, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मङा, इन रबी लसमी दुआ, बेशक अलाह साईं ॿुधे ववे थो। विच ते का शइ कान्हे का जो हिकिड़े खे चऊं उहो वञी अलाह खे चए, डायरेक्ट अलाह तव्हांजे दिलि सां तव्हांजो वास्तो रखियो वेठो आहे। तंहिंजे करे अलाह चए थो वकुल अल्हम्दुलिल्लाह, चए थो चओ अल्हम्दुलिल्लाह। अलाह साईं चऊं त था, पर हे को स्पेशल अल्हम्दुलिल्लाह थो असांखां चवराई छा, छो त हर वक़्तु असां त चऊं था, पाणी पी चऊं था शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मानी खाई चऊं था शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पर हाणे थो चए इहो त तव्हां चओ था कॾहिं विसरी थो, पर ही ज़रूरु चओ। छाजे करे, चए थो अल्लज़ी, इन लाइ मूंखे चयो त अल्हम्दुलिल्लाह, छाजे करे लम यतख़िज़ वलदन, त आऊं पुटु कोन पैदा कयो आहे। माना मूं शादी कान कई आहे, ज़ाल कान्हे का, ससु कान्हे का, पुटु कोन्हे, पोटा कोन्हनि, नियाणा कोन्हनि, का शइ मुंहिंजी का फैमिली कान्हे का। जे हुजे हा त तव्हां मरी वञो हा, कॾहिं पोटे जे पोयां उनखे पिया सजदा कयो आहे, त कॾहिं ॾोहिटे खे पिया सजदा कयो आहे, त कॾहिं नियाणीअ खे पिया सजदा कयो आहे। अलाह चए थो मुंहिंजी तारीफ़ कयो जो मां अकेलो आहियां, अकेलो आहियां, मुंहिंजी का कंहिं सां रिश्तेदारी कोन्हे, न मूं कंहिंखे ॼणियो आहे, न मां कंहिं मां ॼाओ आहियां। ऐं ॿियो वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, हल औलाद त कोन्हेसि को, पर पार्टनर हुजनिसि, कंहिं चंड ठाहियो हुजे, कंहिं सिजु ठाहियो, चई न मुंहिंजी तारीफ़ कयो, अलहम चओ जो मूंखे हिन दुनिया ठाहिण में मूंसां केरु पार्टनर कोन्हे को।
ऐं वलम यकुन लहू वलियुन मिनल ज़ुल, ऐं न वरी मूंखे का ज़रूरत आहे, सपोर्ट आहे, जो मां कमज़ोर थी वियो आहियां, का शइ नथो ठहे सघां त मूंखे को दोस्त खपे। अलाह ताला कंहिं शइ, हर शइ खां भरी आहे, हू मालिक आहे, अकेलो आहे, पावरफुल आहे, असांजी दुआऊं ॿुधे थो ऐं सभु डिसीशनूं पाण करे थो। अलाह जी डिसीशन में केरु हुन सां शेयर कोन थो करे। तंहिंजे करे इहो असां वटि हिंदू इस्लाम अची विया, जो हुननि मूर्तियूं लॻायूं आहिनि पंहिंजे बुज़ुर्गनि जूं, त इन्हनि खे चवंदासीं त इहे हुन बुज़ुर्ग जेको हुननि जो जंहिंजी मूर्ति आहे उहो जन्नत में भॻवान वटि वेठो आहे, सिफ़ारिश कराईंदो। असां वटि वरी हेठि जेके से कबरूं लॻाए वेठा आहियूं, त इन खे चवंदासीं त अलाह खां कमु कराईंदो। अलाह चए थो वलम यकुन लहू वलियूं मिन ज़ुल, अलाह वटि कंहिंजी बि अलाह खे ज़रूरत न आहे, जेको अलाह कमज़ोर आहे। व कबिर हू तकबीर आहे, अलाह वॾो आहे, अकबर आहे, अकेलो आहे। तंहिंजे करे तव्हां चओ अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, त अलाह साईं असांखे हिन वॾे झंझट खां बचाई, जो वतऊं माण्हुनि जे पोयां डुकंदा, वतऊं मोलनि जे पोयां डुकंदा, वरी वतऊं तुंहिंजे पुट जे पोयां डुकंदा, वरी तुंहिंजे धीउनि जे पोयां डुकंदा। तूं माफ़ु करे छॾियो आहे, इन झंझट खां असांखे बचाए छॾियो अथई। तॾहिं तूं चए हाणे चओ व कुल अल्हम्दुलिल्लाह, त अलाह साईं थैंक यू वेरी मच अलाह साईं, जो असांजो मुंहुं सिर्फ़ु तोॾे आहे, असां कंहिं ॿिए झंझट खां सॼो बचियल आहियूं। वरी अलाह साईं फरमाए थो, ॿियो जेको मूं तव्हांखे सही ॿी शइ ॾिनी आहे, जंहिंखे तव्हांखे मूंखे मञिणो पवंदो, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब। चए थो पहिरीं त अलाह जो हम्द कयो, जो तव्हांखे पास थियण जे लाइ मां कोर्स जो किताबु ॾिनो आहे। ही कोर्स जो किताबु आहे, हिन मां पेपर थो थिए, 4 पेपर, ईमान जो पेपर, अमल सालिह जो पेपर, ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु निज़ाम ठहाइण जो नमूनो मिलियल आहे। ऐं जेकॾहिं उन निज़ाम खे, ज़ुल्म खे ख़तमु करण लाइ कोशिशि करण ते जेकॾहिं तकलीफ़ अचे थी, त उन ते बहादुरी हासिलु करण जो पेपर। इहे 4 पेपर कंपलसरी आहिनि। वल असर इनल इंसान लफ़ी ख़ुसर, बेशक कसम आहे हिन हलंदड़ ज़माने इंसान खसारे मां, इल लज़ीन, सवाइ जेके चइनि पेपर में पास थींदा, इल लज़ीन आमनू व अमल सालिहात वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब। इहे आहिनि 4 ई पेपर। त चए थो त मां तव्हां खां ईअं हिन दुनिया में न मोकिलियो आहे, जो हाणे मां तव्हांखे कोर्स बि न ॾियां, तव्हां खां इम्तिहान वठां इन 4 पेपरनि में। चई न, चओ अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अंज़ल अला अब्दिल किताब, जो पंहिंजे बाने ते ही कोर्स जो किताबु नाज़िल कयईं, जंहिं असां ताईं पहुचायो आहे ज़ेर ज़बर सूदो। लेकिन चए थो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, वलम यजल लहू एवजा, माना हीउ जेको कोर्स जो किताबु आहे, इन में जेके लफ़्ज़ आहिनि, इन लफ़्ज़नि जी का बि अंदरूनी माना कान्हे। जे अंदरूनी माना हुजे त मरी वञूं असां ताईं त लफ़्ज़ पहुता आहिनि न। हाणे इन खे पढ़ी वरी असांखे ॿियो अची चवंदो, न बाबा तूं माना जेको थो करी न, इन जी अंदरूनी माना ॿी आहे। अड़े बाबा न आहे, अलाह ताला उन्हनि खे सज़ा ॾींदो जेके हिन क़ुर जी अंदरूनी मानाऊं ऐं तफ़सीरूं कनि था। त हिन जो मतिलबु इहा आहे को कोन्हे, मां विचां खोलियो आहे न। मिसाल तौरु उहो जेका पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ी राणी हुई, जंहिंखे सुलेमान अलैहिस्सलाम उनजे बारे में उनखे ख़बर पई, कंहिं पखी अचे ॾस, चयईं त इन वॾो हिकिड़ो अर्श अथसि, खणी अचीसि। जॾहिं उनजो अर्श खणी आया, त जॾहिं हुनजो खणी आया त पोइ छा चवणु लॻो, काल नकिरूहा लहा अर्शा नुंज़ुर तहतदी अम तकून मिनल लज़ीन लाइ। त हज़रत सुलेमान चयो त इन खे थोरो रंग भंग फेराए छॾियोसि, त ॾिसां सुञाणे थी या नथी सुञाणे। हाणे इहा ई माना आहे न। हाणे जी अंदरूनी माना कंदा त न हुनजी दिलि फेराए छॾियो, हुनजी शिकिल मटाए छॾियो, माईअ जी शिकिल मटायो, पाण लिकी वञो, पाण ऐं घणो गंदु करे सघंदा। लफ़्ज़ी माना इहा ई आहे। ऐं पंहिंजो जेको आहे सो त माना इहा ई आहे, अंदर जी का माना कान्हे। चए थो वलम यजल लहू एवजा, एवज माना ॿीण हूंदी आहे, माना क़ुर जी ॿीण आहे ई कान। तंहिंजे करे मां चवंदो आहियां त इंसान खे तफ़सीर पंहिंजी ज़रूरत न आहे। तफ़सीरूं आलमनि जे लाइ, पाण वञी पढ़नि, पंहिंजूं लिखियूं अथनि पाण पढ़नि। असांजे वास्ते असांजे अलाह ताला हिन क़ुर जे ज़ाहिरी लफ़्ज़ी माना में सॼी इंफॉर्मेशन ॾेई सघी आहे। इन ते हलंदासीं जन्नत में वञी सघूं था। बाक़ी हाणे आलम आहिनि, उन जा दर्जा ऊचा आहिनि, जीअं वणे तीअं पाण कनि। असां आलम न आहियूं, असां त रुॻो चऊं था अलाह असां सां राज़ी थिए, जन्नत ॾिए, नंढड़ी ॾिए, वॾी ॾिए, जेका ॾिए। पर उन्हनि में फॾा आहिनि, तफ़सीरुनि में वॾियूं मसइला आहिनि। कंहिं कहिड़ी तफ़सीर लिखी आहे, बरेलवियुनि हथ जूं ॻाल्हियूं हुन में ठोकियूं आहिनि, देवबंदनि ॿियूं, वरी शीहनि ॿियूं लिखियूं आहिनि। असां हिन में वञूं ई न। असां हे क़ुर जी लफ़्ज़ी माना जेका असां हिन ते कयूं, ऐं इन में का बि अंदरूनी माना कान्हे का। तंहिंजे करे असांखे खपे त अलाह पाक जी पंहिंजो, अलाह चए थो त कुल अल्हम्दुलिल्लाह, चओ अलाह जी तारीफ़ आहे, व सलामुन अला इबादिल लज़ी अस्तफ़ा, ऐं सलामती आहे उन्हनि ते जंहिंखे अलाह साईं चूंडियो आहे।
अल्लाह ख़ैरुन अम्मा युशरिकून, छा पोइ अहिड़ो अलाह बहितर आहे या जेको शिरक करे मूर्तियूं लॻाए वेठा आहिनि बुज़ुर्गनि जूं, त इहे जेके से इन में ख़ैरु कोन्हे को। ऐं उन खां पोइ असां जॾहिं जन्नत में वेंदासीं त अलाह ताला फरमाए थो त उते वञी जॾहिं जन्नत में तव्हां अंदरि वेंदव न, पोइ छा कंदव, तव्हां ख़ुशि थींदव, छा चवंदव, कालू अल्हम्दुलिल्लाह। हाणे जन्नत में वञी पोइ ॾिसी माल ॾिसी ऐं शयूं ॾिसी चवंदा अलाह सी अल्हम्दुलिल्लाह लज़ी सदकना वादऊं, जो अलाह जेके इन वाइदा कया सभु सचा निकिता। पोइ औरसनल अर्द, ऐं असांखे वॾी जन्नत ॾिनी अथई, न त बाऊ मिनल जन्नत है नशा, एॾी वॾी जन्नत में जिथे वणे रहूं, एॾा महल, कॾहिं हिते सुम्हूं कॾहिं हुते सुम्हूं, पर नेम अजुरुल आमिलीन, असां अमल करण वारनि लाइ छा हिन अजुर ॾिनो आहे। ऐं मां अलाह ताला खां चवां थो त ॻाल्हि ख़तमु कयूं था त अलाह अल्हम्दुलिल्लाह हुबन, अलाह सां हुब करे अहमदु कजे, अल्हम्दुलिल्लाह शुक्रन, अल्हम्दुलिल्लाह यौमन व शहरन व उमरन। ऐं असां अलाह जी तारीफ़ कयूं था रोज़ानो, महीननि में, उमिरि भर, अल्हम्दुलिल्लाह फ़ी सरा, ख़ुशीअ में बि अलाह जी तारीफ़ आहे, व दरा, ॾुख में बि अलाह जी तारीफ़ आहे, अल्हम्दुलिल्लाह दाइमन व अबदन, हर वक़्तु अलाह जी असां तारीफ़ कयूं ऐं हमेशह लाइ तारीफ़ कयूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।